अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ियासीन का पेश आहे एडी अबड़ो जी रिपोर्ट। गड़ियासीन शिया उलमा काउंसिल ऐं वहदतुल मुस्लिमीन पारां पेशावर सानहे जे हवाले सां मुज़म्मती रैली कढी वई। रैलीअ जी अॻुवाणी शिया उलमा काउंसिल जे सालिके सदर मौलाना अब्दुल करीम नजफी, ज़िले नायब सदर अर्ज़ मोहम्मद सरोस ऐं वहदतुल मुस्लिमीन जे अॻुवान मुदस्सिर मेमण जन कई। रैली इमाम बारगाह मस्जिद इमाम अली रज़ा खां मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब गड़ियासीन पहुती। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त पेशावर साने जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त दहशतगर्दनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं अहल शियत जे मोमिनीन खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। उन मौक़े ते सैयद अली हैदर शाह, रमज़ान शाह, मौलाना बरकत अली, इसरार अली मेमण, मौलाना बरकत अली, सैयद इम्तियाज़ हुसैन नकवी ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कयो। या साने पेशावर में आहिनि त इन जे लाइ असांजो हुकुमराननि खां इहो मुतालबो आहे या जेके बि जनरल आहिनि या जेके बि इदारा पाकिस्तान में कमु कनि पिया, जेके बि ताक़तूं पाकिस्तान में आहिनि, उन्हनि खे मुतालबो आहे उन्हनि खां त असांखे उहे जेके बि दहशतगर्द साने में मुलविस आहिनि या उन्हनि जा सहूलतकार आहिनि उन्हनि खे सरेआम सज़ा ॾिनी वञे। शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त ही जेको सानियो पेशावर में थियो आहे, बम ब्लास्ट कयो आहे जुमे जे ॾींहुं नमाज़नि जे मथां, वॾो अफ़सोसनाक आहे। ऐं वॾे में वॾो अफ़सोस असांखे इहो आहे वक़्ति हुकूमत जे मथां त उन तंज़ीमनि खे अॻिते आंदो वियो आहे, उन्हनि खे प्लेटफार्म ख़ाली करे ॾिनो वियो आहे जिन जे मथां पाबंदी हुई ऐं बैनशुदा तंज़ीमां हुयूं, दहशतगर्द हुया जिन आर्मी ते हमला कया, जिन असांजे इदारनि ते हमला कया, जिन स्कूलनि ते हमला कया, उन्हनि ई माण्हुनि खे त उन तंज़ीमनि खे अॻिते आंदो वियो आहे, उन्हनि खे प्लेटफार्म ख़ाली करे ॾिनो वियो आहे जिन जे मथां पाबंदी हुई ऐं बैनशुदा तंज़ीमां हुयूं, दहशतगर्द हुया जिन आर्मी ते हमला कया, जिन असांजे इदारनि ते हमला कया, जिन स्कूलनि ते हमला कया, उन्हनि ई माण्हुनि खे पाबंदी ख़तमु करे अॻियां आंदो वियो आहे। असां चीफ जस्टिस ऐं जनरल साहब खे अपील था कयूं त जेके बि दहशतगर्द हिन साने में मुलविस आहिनि उनखे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे ऐं जुडिशली खे मज़बूत कयो वञे। ईअं न थिए त इहे माण्हू जीअं अॻिला आज़ादु थी करे अची वरी ॿीहर साञा था कनि पिया, वरी ॿियनि माण्हुनि जी झोली उजाड़नि ऐं ॿियनि जा घर उजाड़नि, यतीम कनि। असां वरी बि इहा ई अपील कंदासीं त इन ज़ालिमनि जे मथां जेके बि बैनशुदा आहिनि उन्हनि जे मथां कानूनी कार्रवाई कई वञे। शिया कौम अमन पसंद कौम है। हमने कभी कोई हमारा एक खुदकुश बम्बार दिखा दें, कभी हमने किसी मस्जिद के ऊपर, किसी चर्च पे, किसी मंदिर पे हमने अटैक किया हो। हम अमन पसंद हैं, हम हुसैनियत जिंदाबाद का नारा लगाने वाले हैं, यजीदियत मुर्दाबाद का नारा लगाने।